वाइस अप्रैल ख़बर सिलसिलो जारी आहे। ख़बर शेयर कंदासीं पिराले खां। 27 डिसंबर शर्मा सिंधीअ जी वरसी मल्हाई वई पिरालो में। 27 डिसंबर ते सिंध जो इनकलाबी फ़नकार ऐं कॉम्पर्स अॻवान अब्दुल रहमान उर्फ़ शर्मा सिंधीअ जे विछोड़े ते ॾींहं ते संदसि मज़ार ते अक़ीक़त सां हाज़िरियूं भरी वयूं। हिन मौक़े ते जिस्कम शहीद बशीर ख़ान जे चीफ ऑर्गेनाइज़र डॉक्टर न्याज़ कालाणी, डिप्टी ऑर्गेनाइज़र पुनल सारियो, मरकज़ी ऑर्गेनाइज़र अकबर मकवल, मुजीब आज़ाद, बलार करम ख़ान ऐं ज़ाहिद शांबाणी, उस्ताद अब्दुल समी मंगरियो समेत अदीबी फ़नकारनि सां लाॻा पियल माण्हू वॾे अंग में शिरकत कई। शिरकत कंदड़ मज़ार ते गुलनि जूं चादरूं चाढ़े फ़नी कई वई। शर्मा सिंधीअ जे रूह खे अहिड़े सवाबु पहुचायो वियो। अॻवाननि पंहिंजे ख़िताब में चयो त शर्मा सिंधीअ जे पंहिंजे ॻाइण में इनकलाब फ़नकार वसीले सिंध क़ौम में शहूर पैदा कयो। हिन ज़ुल्म नाइंसाफ़ी इनकलाब ख़िलाफ़ आवाज़ु उथारियो ऐं सिंध जे वसीलनि ॿोलीअ सुञाणप लाइ जदोजहद कई। तक़रीब में ॻाल्हाईंदे अॻवाननि वधीक चयो त शर्मा सिंधीअ जो फ़नकार रुगो माज़ीअ में न पर अॼु बि हालातुनि सां बि मुकमल लाॻापा आहिनि ऐं संदसि जदोजहद नई नसुल लाइ हौसला ऐं हिमत जो सरचश्मो आहे। आख़िर में शिरकत कंदड़नि उन अज़म जे इज़हार कयो त शहीद शर्मा सिंधी जे फ़नकार वारसनि खे ज़िंदा रखियो वेंदो ऐं संदसि मिशन खे अॻिते वधायो वेंदो। वॉइस ऑफ पिरालो पेज खे लाइक करणु, शेयर करणु न विसारींदा। वॉइस ऑफ पिरालो यूट्यूब चैनल अव्हांजो पंहिंजो चैनल वॉइस ऑफ पिरालो। शहीद शर्मा सिंधीअ जी 27वीं वरसी 27 डिसंबर में पिरालो में गुलाब